खैरपुर नाथन शाह जो ॻोठ यूसुफ नाइश परसां साइवे ते नाइश बिरादरी पारां पुलिसी नाजाइज़नि ख़िलाफ़ टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो जे सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। उन खां पोइ पुलिस ॻाल्हियूं कराए रोड खुलरायो। वधीक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद असलम शेख जी हिन रिपोर्ट में। सॼे मुल्क जियां खैरपुर नाथन शाह जो आवाम बि ॻाटे टोड़ महांगाई खां तंग थी रोडनि ते निकिरी आयो। तबक़ाती जुदोजहद जे सॾ ते शहर जे सियासी, समाजी, मज़हबी वकील बिरादरी, शहरनि, ॾियारी ते कमाईंदड़ मज़दूरनि ऐं ॿारनि हथनि में बैनर, झंडा ऐं प्ले कार्ड खणी बलोच पंप खां रैली कढी सिटी प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पोएं महीने असां एहतिजाज कयो त 270 रुपया पेट्रोल जी जेका क़ीमत हुई ऐं अटो मिले पियो जेको 4.5-5 महीने खां पोइ एहतिजाज कयूं था। पेट्रोल जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि, अटे जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि। ही निगरान जेको वज़ीर आज़म आयो आहे काकर साहब, वो चए महांगाई आहे पर एतिरी न आहे। इन्हनि खे कहिड़ी ख़बर त ग़रीब जो ॿार राति जो कीअं थो सुम्हे, उनजी माउ उनखे कहिड़ी लोली ॾिए थी। हे ग़रीब जो जीअण तमामु महांगो थी वियो आहे। पूरे मुल्क में महांगाई वधी वई आहे, पूरे मुल्क में एहतिजाज कनि पिया ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि लाइ हिकु वेलो बि वॾो मसइलो थी पियो आहे। बेरोज़गारी बदाली वधी वई आहे, फैक्ट्रियूं बंदि थी विया आहिनि, बिजली महांगाई थी वई आहे, गैस महांगो थी वियो आहे। इन करे जेका वॾा वॾा इदारा उहे बंदि थी विया आहिनि। माण्हुनि खे हिकु ॾींहं जी मज़दूरी मिलणु मुश्किल थी वई आहे। डेली केतिरा ई माण्हू ख़ुदकशी कनि पिया, केतिरियूं माण्हू पंहिंजे बचनि खे मथां जॻहनि खां हेठि उछलाइनि पियूं ऐं किराम जो रेशो ॾींहों ॾींहुं वधंदो वञे पियो ऐं माण्हू उहे कम करण ते मजबूर थी पिया आहिनि जॾहिं उन्हनि को सोचियो बि न हुयो। असांजो जेको मक़सदु आहे ही जेका महांगाई तव्हां ॾिसो पिया, असांजा जेके हुकुमरान आहिनि सॼी दुनिया खां IMF खां जेको पैसा वठी कर्ज़ वठी ऐं पाण अयाशी पिया कनि ऐं उहो कर्ज़ जो सॼो बर्डन जेको आहे अवाम मथां पिया उछलाइनि, जंहिंजे करे अॼु असांजी इहा हालत थी आहे जो माण्हू 2 वेलनि जी मानी खाइण जे लाइ हलाक थी वियो आहे। पेट भरे केरु मानी कोन थो खाई सघे। असांजो इहो मुतालबो आहे सिंपल त महांगाई खे कंट्रोल करे महांगाई घटि कयो वञे त जीअं असांजो जेको मज़दूर तबिको आहे उहो पंहिंजे बचनि खे सुठे नमूने सां पाले सघे। महांगाई जे ख़िलाफ़ आहे। असीं सम्झूं था कि निगरान सेटअप जो मामिलो कोन्हे। ये जुलाई में जेको IMF सां वाइदो थियो हुयो उन में सभु शयूं तय थियल हुयूं त तव्हांखे पेट्रोल या डॉलर हिते करिणो पवंदो ऐं असांजो मुतालबो इहो आहे त घटि में घटि खुर्दनोश जूं जेकी शयूं आहिनि उन में सब्सिडी ॾिनी वञे। हिननि जो चवणु हुयो त हिकु तरफ़ बिजली जा ॻाटे टोड़ बिल ऐं उन ते हथ ठोकियूं लॻल टैक्सूं, ॿिए तरफ़ वधंदड़ महांगाई ग़रीब जे बचनि खे तइलीम जे ज़ेवर खां बि महरूम करे छॾियो ऐं बुखूं काटण सां गॾोगॾु ख़ुदकशी करण ते मजबूर कयो आहे। हुकूमत खे घुर्जे त महांगाई ते कंट्रोल करे अवाम सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद असलम शेख, धरती TV, खैरपुर नाथन शाह।